जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर मीसम मोटर शोरूम के मालिक खां खोड़ा लिंक रोड से ॾींहं ॾिठे जो हथियारनि की ज़ोर ते लखें रुपयनि की फुर। रिपोर्ट मूजिब राणीपुर मीसम शोरूम के मालिक इंतज़ार करोड़ो खां ॾींहं ॾिठे जो घर वेंदे गंबड़ बाईपास लग खोड़ा रोड खां नामालूम हथियारबंद हथियारनि की ज़ोर ते 3 लाख रुपया रोक रक़म, पातल सोनी चेन और ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानी से फुरार थी विया। पुलिस खामोश तमाशाई बणिजी वई। उन मौके ते मुतासिर इंतज़ार कलोड़ो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हू शोरूम खां वापसी घर ॾांहुं वञी रहियो हो त साणसी वाक़ियो पेश आयो। उन SHO गंबड़ SSP खैरपुर DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ॾुआरनि खे जल्द गिरफ़्तार करे संदसि फुर थियल सामान वापसि कराए साणसि इंसाफ़ कयो वञे।